अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRE अलर्ट में सतार सरोया मां जी ख़िदमत में हाज़िर है। इंटरव्यू सीरीज़ में अॼु हाज़िर थिया आहियूं ऐं अॼु असां हिकिड़े इंतहाई अहम अदबी दौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं यकीनन उन अदबी दौर जी सिंध जी अदबी तारीख़ में तमामु घणी अहमियत आहे। इन खां अॻु असां सुमरनि जे दौर ते ॻाल्हाए आया आहियूं। अॼु असां समन जे दौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। समन जो दौर सिंधी अदब जो तामीरी दौर आहे। तव्हांखे ख़बर आहे सिंधी अदब जे बुनियादी दौर ते असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। सुमरनि जे दौर ते ॻाल्हाए आया आहियूं। सुमरनि जो दौर बुनियादी दौर इन जे करे चऊं था जो इन दौर में सिंध जी अदब जा बुनियाद पिया, यानी जीअं मां तव्हांखे अॻु में ॿुधायो आहियां त सिंध जी जेका क्लासिकी अदब आहे उन जा जेका बुनियादी जुज़ आहिनि असांखे उहे सुमरनि जे दौर में मिलनि था। मिसाल जे तौर ते गिनान आहे, गिनान मां अॻिते हली काफ़ी निकिती, वाई निकिती। गाह आहे, गाह मां अॻिते हली दो ऐं बेत निकितो, जेको जंहिंजो असां ज़िक्र कंदासीं क्लासिकी अदब में। ऐं अहिड़े तरीक़े सां असां ॻीच ऐं लोक दास्तान ऐं जिन ते वरी तमसीली दौर शुरू थियो समन जे दौर में, उहे जेके दास्तान आहिनि जिन ते अॻिते हली लतीफ़ साईं सुर बि लिखिया। हाणे सुमरनि जो दौर जेको आहे उहो 1150 खां 1350 ताईं हलियो ऐं 1350 खां 1521 ताईं असांजो समन जो दौर शुरू थिए थो। हाणे समन जो दौर यानी 1351 में ॼाम उन्नट जेको आहे उहो पहिरियों हुक्मरान बणिजे थो ऐं अहिड़े तरीक़े सां 1521 ताईं समा हुकूमत जा तक़रीबन 18 दौर थियनि था, यानी 18 हाकिम समन जा पोणा 200 सालनि ताईं सिंध ते हुकूमत कनि था। हाणे समा दौर जी सिंधी अदब में अहमियत इहा आहे त हीअ क्लासिकी अदब जो दौर आहे, यानी सिंध जे क्लासिकी अदब जी शुरूआत जेकॾहिं असां चवंदासीं त उहा असां चवंदासीं त हिन समा दौर में थिए थी। छाकाणि त सिंधी क्लासिकल शाइरीअ जो जेको अबो आहे, फाउंडर आहे, उहो काज़ी कादन असांखे हिन दौर में मिले थो ऐं हिन दौर जी शाइरीअ खे निज अदबी मयार अता कंदड़ काज़ी कादन आहे। यानी असां चऊं त जेको क्लासिकल दौर आहे सिंध जो उहो हिन समा दौर खां शुरू थियो। ठीकु आहे, एसि ताईं बिल्कुलु तव्हां क्लियर थी वियो त समा दौर माना क्लासिकल दौर जी शुरूआत। सिंध में क्लासिकी अदब यानी समा दौर, उन जी ॿी निशानी इहा त पहिरियों क्लासिकी शाइर जेको आहे असांजो उहो मिले थो असांखे काज़ी कादन। ठीकु आहे, जंहिं लिखियो त जोगीअ जाॻायोसि पयोसि निंड में, सुतोसि निंड में, तंहिं पोइ थियोसि संदे पहिरियां पेचरे। हाणे जोगीअ जी तमसील बि सभ खां पहिरियां असांखे समा दौर में मिले थी ऐं अॻिते हली पोइ तव्हां ॾिसंदव त सभिनी क्लासिकल शाइरनि ऐं लतीफ़ साईंअ बि ऐं ॿियनि बि इन जोगीअ जी तमसील खे इस्तेमालु कयो आहे। उन जी जेका शाइरी आहे उहा कंहिं कंपाइल कई आहे काज़ी कादन जी शाइरी घणे खां घणी, छो त शुरूअ में जेके 7 बेत मिलिया उहो तव्हांखे ख़बर आहे त बयानुल आरिफ़िन में मिलिया। उन खां पोइ जेको इहे 7 ई बेत हूंदा हुआ जेके काज़ी कादन साहिब जा कोट थींदा हुआ, पर पोइ अॻिते हली असांखे ख़बर पई त हिंदुस्तान में हीरो ठक्कर नाले जेको अदीब आहे उनखे हरियाणा में हिकिड़ो किताबु मिलियो आहे, हिकिड़ो दस्तावेज़ मिलियो आहे ऐं जॾहिं उनजी रिसर्च कई त ख़बर पई त इन में काज़ी कादन जा बेत आहिनि ऐं उन 112 बेत काज़ी कादन जा छंडे छाणे परखे उहे गुरमुखी में लिखियल हुआ, गुरमुखी ॿोलीअ में, ऐं पोइ उन्हनि खे सिंधी जो वेस पाराए उन असांखे हीरे ठक्कर काज़ी कादन जा इहे बेत 112 ॾिना ऐं काज़ी कादन जो रिसालो बि छपियो। हाणे समन जो जेको दौर आहे उन दौर जो जीअं मां तव्हांखे ॿुधायो त ॼाम उंडड़ उनजो पहिरियों हाकिम हो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां उनजे आख़िरी हाकिम जी ॻाल्हि कंदासीं त ॼाम फिरोज़ उनजो आख़िरी हाकिम हो, माना 1521 ताईं 18 हुक्मरानियूं समा दौर जूं। हिन दौर जी जेका अदबी अहमियत आहे, सियासी अहमियत ते त वरी कॾहिं ॿिए दफ़े डिटेल में ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर हिन दौर जी अदबी अहमियत इहा आहे त हिन दौर में हिकु त शाइरीअ खे अदबी मयार अता थियो, ॿियो सिंध जी जेका सुफ़ियाणी शाइरी आहे उन में नित नवां तजुर्बा थिया जेका अॻु सुमरनि जे दौर में असांखे उहा भटनि ऐं भाननि ताईं नज़र अचे थी, सिंधी शाइरी चारणनि ताईं नज़र अचे थी, जेतोणीकि समन जे दौर में बि चारण ऐं भट भान हुआ, उनजी सरपरस्ती बि हुक्मरान कंदा हुआ, पर पोइ हिते सूफ़ी शाइरनि जी बि हिकिड़ी खेप पैदा थिए थी, जंहिंमें काज़ी कादन सरफ़हरिस्त आहे, शेख पराड़ आहे, राजो सत्योदल आहे, मामोई फ़क़ीरनि जो बि किस्सो हिन दौर सां वाबस्तु आहे। अहम दौर आहे, इन जे करे अव्हांजे इहो ज़हन में हुजे त मामोई जेके फ़क़ीर हुआ उहे 7 दरवेश हुआ ऐं उन्हनि जो तालुक़ बि समन जे दौर सां आहे। हाणे मामोई फ़क़ीरनि जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त उहे कुल 7 दरवेश हुआ ऐं उन्हनि जो जेको पहिरियों ज़िक्र असांखे मिले थो
उहो रिचर्ड बर्टन जे किताब सिंधु ऐं सिंधु माथिरीअ जूं क़ौमूं, जंहिंखे पोइ अॻिते हली अंग्रेज़ीअ मां सिंधीअ में तर्जुमो कयो अता मोहम्मद बंबरे साहिबु, उन में हिकिड़ो बैत मिले थो पियो मामोई फ़क़ीरनि जो। मामोई फ़क़ीरनि लाइ चवनि था पिया त ही हिकिड़ा दरवेश हूंदा हुआ, उहे घुमंदा फिरंदा अची समन जी बादशाही में लथा ऐं ॻाल्हियूं अजीब कंदा हुआ ऐं ॻाल्हियूं दिलचस्प हूंदियूं उन्हनि जूं ऐं अॻकथनि ते मबनी हूंदियूं हुयूं ऐं इन जे करे थोरो अनोखियूं ॻाल्हियूं हूंदियूं त हुकुमरान सम्झंदा हुआ त हीउ को असांजी हुकूमत जो तख़्तो हूंदो करण आया हुआ। इन जे करे उन्हनि चवनि था, रिवायतूं बि अचनि थियूं, अदबी तारीख़ुनि में बि हवालो आहे त इन्हनि समन हाकिमनि पोइ अॻिते हली इन्हनि खे माराए छॾियो, 7 ई मामोई फ़क़ीरनि खे उन्हनि माराए छॾियो। उन्हनि जा 7 जेके बैत मिलनि था पिया उन में अॻकथियूं थियल आहिनि ऐं उन्हनि में हिकिड़ो बैत आहे त वसी वसी आर जॾहिं वञी फुटंदो तॾहिं ॿारो चाणो ॿार 5 डमे विकबो, या वरी हाक वहंदी हाक वहंदो हाकड़ो भॼंदी बंदि अरोड़ बेह मच्छी ऐं लोड़ समय वेंदा छोकिरी। माना हाणे उन दौर में सिंधु दरिया जो ज़िक्र, उनजी ओज जो ज़िक्र, बेह जो ज़िक्र, मच्छीअ जो ज़िक्र ऐं लोड़ जो ज़िक्र आहे। हाणे लोड़ छा आहे? लोड़ बि पाणीअ जो ई ॾुथु आहे, जीअं मच्छी आहे पाणीअ में आहे ईअं बेह पाणीअ में थींदा आहिनि त ईअं लोड़ बि पाणीअ में थींदा आहिनि। सो ख़ैर ही थी वियो ज़िक्र असांजे मामोई फ़क़ीरनि जो। हाणे मामोई फ़क़ीरनि जो बि अहम दास्तान आहे जिन ते तव्हांखे स्टडी करे वञिणो आहे, छाकाणि त इंटरव्यू में तव्हां खां पुछी सघनि था त समा दौर में कहिड़ा कहिड़ा अहम शाइर आहिनि ऐं उन्हनि में जॾहिं तव्हां ज़िक्र कंदव शाइरनि जो त यकीननि पोइ तव्हां उते मामोई फ़क़ीरनि जो बि ज़िक्र तव्हांखे करिणो पवंदो या तव्हां खां सुवालु पुछियो वेंदो। समा दौर जी ॿी अहम ॻाल्हि इहा आहे त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त सिंध जा जेके लोक दास्तान आहिनि, जीअं उमर बारवी आहे, मूमल राणो आहे, सोणी मेहार आहे, लीला चनेसर आहे, इहे सुमरनि जे दौर में असांखे 6 दास्तान मिलनि था जिन ते पोइ लतीफ़ साईं सुरमियूं सुर लिखिया। हिकिड़ो जेको दौरु आहे, हिकिड़ो जेको किस्सो आहे जेको लतीफ़ साईं ॻायो आहे, यानी नूरी जाम तमाचीअ जो, उन किस्से जो तालुक़ु समा दौर सां आहे। यानी इहो तव्हांजे ज़हन में रखिणो आहे तव्हांखे त नूरी जाम तमाचीअ वारो जेको किस्सो आहे, प्रेम कथा आहे, उन जो तालुक़ु समा दौर सां आहे। अच्छा, इन दौर में मक़बूल त नूरी जाम तमाचीअ जो किस्सो थियो, पर जाम ओढो ऐं हुथल परीअ जो जेको इश्क़ आहे उहो बि हिन दौर जो दास्तान आहे। ईअं ॿिया बि कुझु नंढा नंढा दास्तान आहिनि, प्रेम कथाऊं आहिनि जेके अव्हां जॾहिं पढ़ंदव त तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। जाम ओढो जेको आहे उहो ककराले वारे इलाइक़े जो हुयो ऐं उन ते उनजी भाॼाई आशिक़ हूंदी हुई ऐं नतीजे में पोइ उहा गाह चवंदी हुई। मिसाल जे तौर ते हिकिड़ो मशहूरु गाह आहे त उतर सीगूं कढियूं डूंगर डमरिया हीअड़ो फतके मच्छीअ जीअं सॼण संभरिया। हाणे इहे जेके गाह आहिनि उहे असांखे सुमरनि जे दौर में मिलनि था, पोइ असांखे हिननि दास्ताननि में बि असांखे समा दौर में मिलनि था। पर समा दौर जी अहमियत इहा आहे त उते छाकाणि त जीअं मूं तव्हांखे शुरूअ में ॿुधायो त सिंधी ॿोली तरक़ी कई, तामीरी दौरु सॾियूं था असां हिन दौर खे, ऐं हिन दौर में असांजी सिंधी ॿोली कच्छ, काठियावाड़, मानावाद, राजकोट, जामनगर ऐं कलात, सिबी इन्हनि ताईं असांजी ॿोली जेको आहे उहा ॻाल्हाइणु पहुती, माना उन जूं हदूं असांजी ॿोलीअ जूं वसी थियूं। ॿी हिते अहम ॻाल्हि मां तव्हांखे कंदो हलां त कच्छी सिंध जो जेको लहजो आहे सिंधी ॿोलीअ जो, काठियावाड़ी सिंधी ॿोलीअ जो लहजो आहे, या जदुगाली सिंधी ॿोलीअ जो लहजो आहे मकरान वारे इलाइक़े में। हाणे इहे मकरान ताईं बि असांजी ॿोली जॾहिं पहुती त उहो हीउ समन जो दौरु हुयो। समन जे दौर जी ॿी अहम ॻाल्हि इहा आहे त हीअ समा असांजा देसी हुआ, हुकुमरान हुआ, सिंधी हुआ ऐं छाकाणि त सिंधी हुआ त इन जे करे इहे पाण बि सिंधी ॻाल्हाईंदा हुआ ऐं हिननि सिंधी ॿोलीअ जी तरक़ीअ में बि किरदारु अदा कयो। पर हिकिड़ी ॻाल्हि हिते अव्हांखे ज़हन नशीन करणी आहे त समा दौर में बि सिंधीअ जी जेका सरकारी ॿोली हुई उहा फ़ारसी ॿोली हुई। यादि रखो त फ़ारसी ॿोली टालपुरनि दौर ताईं हलूं था त जेको असांखे फ़ारसी ॿोली सरकारी ॿोली मिले थी। हिते मतां तव्हांखे मुंझारो थिए ऐं अव्हां खां केरु पुछे त समा दौर जी सरकारी ॿोली कहिड़ी हुई ऐं अव्हां चई विझो त सिंधी ॿोली हुई, त न, समा दौर में सिंधी ॿोली सरकारी ॿोली न हुई, हुकुमराननि जी ॿोली ई ॻाल्हाई वेंदी हुई। सिंधी ॿोली तरक़ी कई एसि ताईं त बिल्कुलु ठीकु आहे, पर फ़ारसीअ में लिख पढ़ थींदी हुई, सरकारी जेका आहे ॿोली जो दर्जो फ़ारसीअ खे हासिलु हुयो। सिंधी ॿोलीअ खे सरकारी ॿोलीअ जो दर्जो अची वञी थियो आहे अंग्रेज़नि जो। इहा निशानी तव्हां हथ में रखी छॾियो, पंहिंजो ज़हनशीन करे छॾियो त अंग्रेज़नि जी ॿोली, अंग्रेज़नि जे दौर में सिंधी ॿोलीअ खे फ़ारसी ॿोलीअ जो दर्जो मिलियो आहे।
न त समूरा दौर सिंधीअ जा जेके बि आहिनि अदबी तारीख़ुनि में उहे सभु असांजा फ़ारसी उन में सरकारी ॿोली रही आहे। समा दौर जी जॾहिं असां ॻाल्हि था कयूं त असांखे हिकिड़ो जंगी रजुज़ मिले थो। जंगी रजुज़ माना जंगी बेत, जंगी बेत जेके आहिनि, उहो आहे त बाबरकत पीर पठू हिकु मोह हिकु ठठू। हाणे हीउ दौरु तक़रीबन 1351 जो दौरु आहे, समन जी हुकूमत क़ाइमु थी आहे। इन विच में मोहम्मद तगलुक आयो, उहो जीअं आयो उन ठठे ते काह कई, बीमारी पकड़िजी पई, उहो मरी वियो। वरी फिरोज़ शाह आयो त उहो भॼी वियो। हाणे अहिड़े तरीक़े सां जॾहिं उहो भॼी वियो त पोइ उते सिंधी माण्हुनि हिकिड़ो नारो तख़लीक़ कयो जंहिंखे इहो बाबरकत पीर पठू हिकु मोह हिकु ठठू, ठठू माना भॼी वियो। हाणे हीउ माना जेको आहे असांजो जंगी रजुज़ मिले थो पियो। अच्छा, दुआया फ़िक्रो अलुफ़ अशबाह में उहो भाती रब ॾेई सभु ॼमारा, वॾी ॼमारा। हाणे पीर मुराद शिरामपुरी जो असांखे ज़िक्र मिले थो समा दौर में। ऐं दुआया फ़िक्रो अल्फ़ अशबाह ते, अल्फ़ अशबाह ते अॻिते हली कलोड़नि जे दौर में कमु थियो आहे। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त अल्फ़ अशबाह शाइरीअ जो हिकिड़ो नमूनो आहे। ऐं शाइरीअ जे नमूने में हिन में अल्फ़ जो काफ़ियो इज़ाफ़ी हणंदा आहिनि हर शेर में, आख़िर में काफ़ियो मिलाए उनखे अल्फ़ अशबाह जा बेत चवंदा आहिनि। इहे डिघा बेत आहिनि ऐं इहे असांखे कलोड़नि जे दौर में मिलनि था पिया। ऐं अल्फ़ अशबाह जो फ़िक्रो माना जुमिलो, इहो दुआया फ़िक्रो असांखे मिले थो पियो समा दौर में। हाणे इहो बि अहम सुवालु थी सघे थो त अल्फ़ अशबाह जा जेके नज़म आहिनि उहे कहिड़े दौर जा आहिनि, ऐं अल्फ़ अशबाह जी पहिरीं जेका निशानी आहे या पहिरियों जेको फ़िक्रो आहे उहो असांखे कहिड़े दौर में मिले थो, त अवां ज़हनशीन करे छॾियो त उहो समा दौर आहे। सो ख़ैर, हाणे समा दौर जे बुनियादी ॻाल्हियुनि खे तव्हां ज़हन में रखो। अच्छा, समा दौर जी जॾहिं असां ॻाल्हि था कयूं त पोइ समा दौर में असांखे उहे जेके 4 ॾातार आहिनि सखी, उन्हनि खे बि ज़हन में रखिणो पवंदो। छो त तव्हां खां इहो सुवालु पुछी सघनि था त बाबा जेके सखी ॾातार आहिनि घणा आहिनि, तव्हां ॿुधाए सघो था साईं 10 सखी ॾातार आहिनि। वरी पोइ तव्हां खां इहो पुछी सघनि था त 10 सखी ॾातार मां घणा सखी ॾातार सूमरनि जे दौर सां तालुक़ु रखनि था, त तव्हां उन्हनि खे ॿुधाए सघो था त सूमरनि जे दौर सां 6 सखी ॾातार तालुक़ु रखनि था ऐं 4 सखी ॾातारनि जो तालुक़ु समा दौर सां आहे। हाणे इहो बि तव्हांखे 10 ॾींहं जा नाला पढ़णा पवंदा, जंहिंमें हणमंत थधाणी आहे, विक्यो जखराणी आहे, ऐं इन सां गॾोगॾु असांजा ॿिया जेके 10 नाला आहिनि उन्हनि में अचनि था पिया। हाणे इहे जॾहिं लाखो फलाणी जो ज़िक्र थींदो तव्हांखे ख़बर पवंदी त लाखो फलाणी बि सूमरनि जे दौर जो सखी ॾातार आहे। अहिड़े तरीक़े सां सुपड़ चोटाणी जो ज़िक्र थींदो त तव्हांखे ख़बर पवंदी त इहो बि सूमरनि जे दौर जो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां वरी 4 समनि जे दौर जा आहिनि। अच्छा, हाणे जीअं असां ॻाल्हि कईसीं सखी ॾातारनि जी, त 6 असां ॻणाए चुकासीं सूमरनि जे दौर जा सखी ॾातार, ऐं 4 जो तालुक़ु समा दौर सां आहे, जंहिंमें बडामाणी पुनरो बि शामिल आहे, जाम अबड़ो बि शामिल आहे, जाम कराड़ो समो बि शामिल आहे, ऐं अहिड़े तरीक़े सां जाम अबड़ो ऐं जाम पौरो बि शामिल आहे। हाणे इहे जेके 4 जेके समा आहिनि हाकिम या सखी बुट्स, इन्हनि खे बि कंहिं न कंहिं तरीक़े सां सिंध जे क्लासिकी अदब में ॻायो वियो आहे। अच्छा, हाणे ईअं हिकिड़ो डिघो बहस शुरू थी वेंदो, पर अव्हांजे ज़हन में समा दौर जी ख़ासियतुनि में, समा दौर जे शाइरनि में नूह होथियाणी जी जो बि तमामु घणो ज़रूरी आहे त तव्हांखे इल्मु हुजे। नूह होथियाणी, इसाक आहंगर जो असां ज़िक्र करे आयासीं। अहिड़े तरीक़े सां समा दौर खे चङी रीति तव्हां पढ़ी वेंदो। त हीअ बेसिकली असां जेका आहे ज़हन में तव्हांखे रखिणो पवंदो। ख़ासियतूं जेके समा दौर जूं आहिनि, अदबी ख़ासियतूं, उहो क्लासिकल दौरु आहे, क्लासिकी शयूं आहिनि, अदबी मयार अता थियो आहे। उन में दुहा ऐं दुहे ऐं सोरठे जो जेको तेजी जी जेका तरक़ी आहे उहा बि हिन दौर में थी आहे। जीअं मूं तव्हांखे सूमरनि जे दौर में ॿुधायो त जेको गाह आहे उन मां अॻिते हली पोइ दुहो निकितो, बेत निकिता, ऐं पोइ हीअ मुख़्तलिफ़ फॉर्मेट थिया न। अहिड़े तरीक़े सां जॾहिं दुहे जी ॻाल्हि कंदासीं, सोरठे जी ॻाल्हि कंदासीं, ऐं पोइ वरी दुहा छंद ऐं सोरठा छंद जी ॻाल्हि कंदासीं, त इहे तजुर्बा बि असांखे शाइरी जे हवाले सां हिन समा दौर में मिलनि था पिया। ऐं असांखे काज़ी कादन जा दुहा मिलनि था, शेख हमाद जमालीअ जो दुहो मिले थो। अहिड़े तरीक़े सां इसहाक आहंगर असांखे मिले थो। इसहाक आहंगर लाइ चवनि था त हीउ सिंध जो हिन जो शेर त हिकिड़ो ई मिलियो आहे त थिया मां झिरक विहां प्रिय जे सिप ते, मान करनि डर्क ॿोली ॿाझारी मूसी। हीउ वाहिद बेत आहे जंहिंखे सिंध जो पहिरियों रोमेंटिक बेत चवनि था। इहो बि तव्हांजे ज़हन में हुजणु खपे त इसहाक आहंगर खे सिंध जो पहिरियों रोमानवी शाइर तसवुरु कयो वञे थो अदबी तारीख़ुनि में।
ऐं इशाक आहंगर जे इन बेत खे पहिरियों रोमेंटिक बेत चयो वञे थो पियो। ठीकु आहे, त हाणे हिकु त इशाक आहंगर जी ॻाल्हि थी वई, ऐं पोइ असांखे मामूई फ़क़ीरनि जा बि किसा थी विया, हाणे हिनखे बार बार रिपीट नथा कयूं। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त अवां जंगी रजिस जी ॻाल्हि बि थी वई, दुआया फ़िक्रे जी ॻाल्हि बि थी वई, ऐं अलफ़शबा जी बि ॻाल्हि थी वई, ऐं इन सां गॾोगॾु कुझु अदबी शख़्सियतुनि जो बि असां ज़िक्र करे वियासीं। उमेदु आहे त असांजे हिन वीडियो में जेका हीअ असां नंढड़ी इफ़र्ट कई आहे समादौर जे हवाले सां, अव्हां जो थोरो समादौर जे हवाले सां हिकिड़ो स्केच ठहियो हूंदो, हिकिड़ो कॉन्सेप्ट ठहियो हूंदो, ऐं यकीनन उन जे जेको बुनियादी ॻाल्हियूं आहिनि जेके मूं हिते बयानु कयूं आहिनि, इन्हनि खे तव्हां डिटेल में पढ़ंदो। ज़ाहिर आहे तव्हांखे इंटरव्यू ॾियणो आहे, तव्हांखे इहे सभु पासा डिटेल में कवर करणा आहिनि, ऐं तव्हांखे इन्हनि ते ॻाल्हाइणो आहे। इन जे लाइ इहो ज़रूरी आहे त तव्हां रेफरेंस बुक्स इस्तेमालु कयो, सिंधी अदबी तारीख़ुनि खे पढ़ो, ऐं किताब मौजूदु आहिनि। उमेदु आहे त असांजी हीअ नंढड़ी रहनुमाई जेका आहे अव्हांजे कमु अची वेंदी, ऐं अव्हां सुरख़ुरू थींदो पंहिंजे इंटरव्यू जे मरहले में। तव्हां न सिर्फ़ु असांजे हिननि वीडियोज़ खे पाण ॾिसो, पर पंहिंजे नौजवान दोस्तनि ताईं, उमेदवारनि ताईं पहुचायो, त जीअं ही जागरता जो प्रोग्राम घणे खां घणे माण्हुनि ताईं पहुची सघे। ऐं असांजूं वीडियोज़ शेयर करण में कंजूसी बिल्कुलु बि न कजो। उमेदु आहे त तव्हां ईअं ई कंदो जेको तव्हां सोचो था, ऐं पॉज़िटिव माइंड सां अॻिते वधंदो, ऐं बेशक जेको पॉज़िटिव माइंड सां अॻिते वधंदो उहो ई कामयाबु वेंदो। बाक़ी मायूसी ऐं बेकार जूं ॻाल्हियूं कंदड़ माण्हू ट्रक जी बत्तीअ सां लॻल हूंदासीं। अचो त सभु पॉज़िटिव माइंड सां अॻिते वधूं ऐं हिकिड़े पाथ ते हलूं त जीअं असांखे कामयाबी मिले। वरी कंहिं ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं। मोकिलाणी न आहे जॾहिं पेर ते ॾांहुं।